पखो शहर में बिजली जी हथरादू ऐलानियल लोड शेडिंग ऐं सख्त गर्मी सबब माण्हुनि जूं मतियूं मुंझी वयूं आहिनि, जॾहिं त सख्त काढ़े में बर्फ शॉप वारनि ऐं सेप्को अमले जूं मन मस्तियूं पिणु जारी आहिनि। उन हवाले सां पखो शहर ऐं आसपास जे केतिरनि ॻोठनि समेत इलाइक़े जे केतिरनि ॻोठनि में गर्मी पद वधण करे माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त सख्त काढ़े बावजूदि सेप्को लाड़काणे अमले रिश्वत न मिलण एवज़ मज़कूरा ॻोठनि ऐं पखो शहर जी बिजली जी हथरादो लोड शेडिंग में वाध करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में बर्फ़ अणलभ ऐं महांगाई थी वई आहे। बर्फ़ वठण लाइ बर्फ़ जे दुकाननि ऐं अॾनि ते माण्हुनि जा मेला मतल आहिनि। गर्मी सबबि बर्फ़ महांगाई बर्फ़ जो फी केन ते 200 खां 300 रुपयनि ताईं जो इज़ाफ़ो थी वियो, जॾहिं त 300 रुपयनि जो बर्फ़ जो केन बिजली न हुजण ऐं सख़्त गर्मी सबबि 500 ऐं 200 जो केन 300 रुपयनि ताईं हलण लॻो आहे। बर्फ़ जे कारखानेदारनि ऐं दुकानदारनि जी हिक हटी बरक़रार हुजण सां ग़रीब ऐं मस्तूर तबिको परेशान। बर्फ़ वठण लाइ माण्हुनि जी रश, जंहिं सबबि हिक ॿिए खे धका झेड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।